ड्रेन प्राण नदी सिम नाले खे लॻल घारो 26 ॾींहनि बाद ॿधिजी वियो, जॾहिं त RD 11 ॻोठ वज़ीर सरकाणी वटि घारो 3 कलाकनि खां पोइ ॿीहर खुली वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टरनि सजाद खोसो ऐं विशाल रिबारी मूजिबि ड्रेन प्राण नदी सिम नाले खे लॻल घारो सख़्त एहतजाजनि बाद 26 ॾींहनि बाद ॿधो वियो। होॾां RD 11 ॻोठ वज़ीर सरकाणी वटि लॻल घारो बंदि करण खां पोइ 3 कलाक गुज़रण खां पोइ ॿीहर खुली वियो। आबपाशी अमलदारनि ऐं ॻोठाणनि जी वॾी कोशिश सां मुसलसल हलंदड़ घारो बंदि कयो वियो हो। ॿीहर घारे जो ॿधल नाक़स ॼार ऐं लकड़ा लुढ़ी विया। घारो 40 फुट थी वधण लॻो आहे। मलकानी शरीफ़ ऐं भरपासे जे इलाइक़नि में घारे जो पाणी वधी रहियो आहे। बेघर थियल घारे मुतासिर ख़ैमनि, रोडनि, रस्तनि ऐं शाख़ुनि जे कपरनि ते घारे बंदि थियण ऐं पाणी जी नेकाल थियण जे इंतज़ार में वेठल आहिनि। ॻोठाणनि तारिक महमूद आराई, मेघराज रिबारी, दिलबर कलोई ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत ऐं आबपाशी खातो घारे खे कंहिं बि सूरत में बंदि कराइण नथा चाहिनि। होॾां पंगिरियो सिम नाले खे लॻल घारो हिन वक़्त ताईं 6 यूनियन काउंसिलनि खे ॿोड़े चुको आहे। 150 खां मथे ॻोठनि में पाणी आयो। हज़ारनि जी तइदाद में उन घारे सबबि माण्हू बेघर थिया। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।